अस्सलाम वालेकुम। तान सुबह STV न्यूज़ सां वली मोहम्मद जाड़ो नज़र वजूं था ठटो खां राजा कुरैशी जंहिं रिपोर्ट ते। नाज़िन SSP ठटो डॉक्टर इमरान खान जी हिदायत मंशात ऐं घोट के खिलाफ़ कार्रवाई तेज़। थाणो झिरक SHO सब इंस्पेक्टर ज़ाहिद हुसैन शेख पंहिंजे स्टाफ सां गॾु गश्त दौरान चुलसाइड ऐं बिस्मिल्लाह चौक झिरक जे वेझो कार्रवाई करे 2 मुलज़िम दाऊद जाखरो खे 100 पैकेट गुटको माओ सां गिरफ़्तार कयो। अब्दुल गफूर गंदरो खे 250 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार करे थाणे झिरक ते अलॻि अलॻि FIR दाख़िल कयो। घारो SHO थाणो इंस्पेक्टर मुमताज़ पिरोही पंहिंजे गश्त दौरान KD नालो गुजो ते कार्रवाई करे एक मुलज़िम गुलामदीन उर्फ गुलामी मीर भर के 400 पैकेट गुटके मावे समेत गिरफ़्तार करे FIR दाख़िल कई वई। वधीक तफ्तीश जारी आहे।